को भी म्यूनसिपल यूनियन जो न को चेयरमैन साहब न को वाइस चेयरमैन साहब न को सीएमओ साहब असां को लड़ी आयो आहे। उहो त अलाह तो जाने त अलाह हिकिड़ो मां ॾोह कयो आहे जो हिन महिल ताईं मुंहिंजे को बि लड़ी न लाचार ऐं बेवस आहियां। जॾहिं कॾहिं ग़लती तूं हबीब तूं तबीब तूं दर्द जी दवा तूं हबीब तूं तबीब तूं दर्द जी दवा जानिब मुंहिंजे जीअ में आज़ार जा अनवा साहब ॾे शिफ़ा मियाँ मरीज़नि खे। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, कैमरामैन हसन उमरानी सां गॾु मां आहियां सलीमला जलबाणी। अमी ॾिसी रहिया आहियो सुजाग न्यूज़ रतदिरो। जीअं त असीं हिन वक़्तु मौजूदु आहियूं रतदिरे जे शरीफ़ शाह मोहल्ले में, जितां जो रहवासी म्यूनसिपल कमेटीअ जो मुलाज़िम नियाज़ अली सूमरो काफ़ी अरसे खां बीमारीअ सबबि ज़िंदगी ऐं मौत जे ॿिवाटे ते बीठल आहे। अचो त हिन सिलसिले में हुननि सां ॻाल्हि ॿोल था कयूं त छा चवणो आहे। साईं वालेकुम सलाम। बाबा छा मसइलो थियो तव्हां सां? साईं असांजे गुर्दनि जो मसइलो आहे। गुर्दा जेके आहिनि फेल थी विया आहिनि, जंहिंजो मां इलाजु हिराए इस्पताल सखर मां करायुमि 3-4 साल। उन खां पोइ मूंखे वरी वसियत ख़तमु थी वई, वरी मां गुर्दनि जो इलाजु बंदि करे छॾियो। उन खां पोइ वरी हाणे 6-7 महीने खां वठी ॾाढी तकलीफ़ थी, जेको मां गुलाम अब्बास कादरी साहब लालकाणे मेडिकल सेंटर में उन खां इलाजु करायुमि। 5-6 महीना उन खां मां इलाजु करायुमि। ॾाढो मां पैसनि जी उन खां इलाजु करायुमि, पर मूंखे को बि फ़ाइदो न पियो। रहंदो पोइ थींदो वियुमि, आख़िर मूंखे उनखे ढालनि थींदी। हाणे हिन वक़्तु मां जेको आहे त ॾाढो तकलीफ़ में आहियां। मां जेको आहे त हरिजी थी वियो आहियां। बैंकुनि में मुंहिंजा सोन पिया आहिनि। मां जेको आहे त माली हैसियत विञाए वेठो आहियां। मिट माइटनि जा 4-5 लख रुपया कर्ज़ थी वियो आहे। जेको आहे मुंहिंजा नंढा नंढा बचा आहिनि। मां ॾाढो लाचार ऐं हिन वक़्तु बेवस आहियां। हिन वक़्तु मूंखे का बि ताक़त न रही आहे इलाजु कराइण जी। हाणे जेको आहे सखर में 2 दफ़ा, हिकु हफ़्ते में 2 दफ़ा डायलिसिस थींदी आहे, जंहिंजे लाइ मूंखे कार कराइणी पवंदी आहे। राति जो 12 बजे छॾनि था, कंहिं महिल 9 बजे छॾनि था, कंहिं महिल 8 बजे छॾनि था। उन जे करे मूंखे जेको आहे त कार कराइणी पवंदी आहे, जंहिंजो मां ख़र्चु हाणे हिन वक़्तु बर्दाश्त नथो करे सघां। मां उनजे करे वॾो लाचार ऐं बेवस थी वियो आहियां। अॻु में त मां पंहिंजा एॾा साल इलाजु करायो, कंहिंखे बि कुझु जी न बाबा, चयो। इन हवाले सां तव्हांजी म्यूनसिपल कमेटीअ जी तंज़ीम आहे, इतिहाद आहे, उन खां अलावा सीएमओ साहबु आहे या पंहिंजो चेयरमैन साहबु आहे, उन्हनि सां राब्तो कयो आहे? असां उन्हनि सां राब्तो न करे सघियासीं। असां ओचितो बीमार थी पियासीं, अची घर सुम्ही पिया आहियूं। 2 महीना खां वठी वसियत ई न रही आहे त घुमण फिरण जी, त उन्हनि सां मां को बि राब्तो न कयो आहे। तव्हां न कयो, हुननि राब्तो तव्हां सां कयो? हुननि सां हिन महिल ताईं हुनखे ख़बर आहे त बीमार आहे, पर हिन महिल ताईं को बि म्यूनसिपल यूनियन जो उहिदेदार बि मुंहिंजे लड़ी न आयो आहे। न को चेयरमैन साहब, न को वाइस चेयरमैन साहब, न को सीएमओ साहब असां ॾे को लड़ी आयो आहे। न ई हिन महिल ताईं कंहिं मुलाज़िम असांजे खां पुछा कई आहे। हिन महिल ताईं मां बेवस बेलाचार आहियां। इहा बाबा तव्हांजी जेका म्यूनसिपल कमेटीअ जी तंज़ीम जोड़ियल आहे, तव्हांजे जेके बि मुलाज़िम आहिनि उन्हनि जे हक़नि जे लाइ उहे पाण कोशिशूं वठंदा आहिनि, पोइ तव्हांजे बारे में उन्हनि छो न कोशिशि वरिती आहे? उहो त अलाह तो ॼाणे त अलाह हिकिड़ो मां ॾोह कयो आहे जो हिन महिल ताईं मुंहिंजे को बि लड़ी न आयो आहे। हिन वक़्तु ताईं मुंहिंजे न को यूनियन जो उहिदेदार आयो आहे, न को यूनियन जो को ॿियो माण्हू आयो आहे, न ई को असां ॾे सरकारी मुलाज़िम को आयो आहे, न ई असां ॾे चेयरमैन साहब। असां जेको बेनज़ीर साहब भुट्टे साहब खे 40-50 साल खां वठी वोट ॾेई रहिया आहियूं। हिन वक़्तु ताईं असां उन खां कुझु बि न घुरियो आहे, न उन्हनि ई असांखे कुझु ॾिनो आहे। न असांखे का हिन महिल ताईं नौकिरी ॾिनी वई आहे, न असांखे हिन महिल ताईं को वज़ीफ़ो ॾिनो वियो आहे। पर असांखे हर पंहिंजी पघार हुई, खाऊं पीऊं पिया, असांखे का ज़रूरत बि न हुई घुरण जी। पर हिन वक़्तु मां ॾाढो लाचार ऐं बेवस आहियां। जॾहिं कॾहिं कर्ज़ी थी वियो आहियां, जॾहिं कॾहिं मूंखे जो ज़ोर पइजी वियो आहे पैसनि मोटाइण जो, ऐं हिन वक़्तु मूंखे इलाजु कराइण जे लाइ का बि वसियत न रही आहे। जॾहिं सखर में 2 हफ़्ते में 2 भेरा तव्हां वञो पिया? ईअं हफ़्ते में 2 दफ़ा असांजी डायलिसिस थींदी आहे। 2 दफ़ा? 2 दफ़ा। हिकु चकर में तव्हांजो ख़र्चु घणो ईंदो आहे? हिकु चकर में असांजो तक़रीबन 9,000 खनि ख़र्चु अची वेंदो आहे। 9,000 ॾह था कयूं, हा। माना हफ़्ते में 2 दफ़ा, त इहो थी वियो
महीने में तव्हांजो 8 दफ़ा 8 दफ़ा माना 80,000 रुपयो बाबा तव्हांजो हिकु महीने जो ख़र्चु आहे। 80,000 रुपया असांजो हिकु महीने जो ख़र्चु आहे। 80,000 असांजी पघार आहे। 80,000 पोइ घर कीअं हलंदो हूंदो तव्हांजो? इहो कर्ज़नि ते ॿुधायोमांव, कर्ज़ी थी वियो आहियां, अर्ज़ी थी वियो आहियां, छा ॿुधायांव, व्याजनि ते पैसा वरिता आहिनि। ॿियो कुझु मां मतिलबु वॾो हिन वक़्तु मां मुसीबत में फासी वियो आहियां। मूंखे हिकु शइ बाबा क्लियर कयो, तव्हांजो जेको अॼोको हीउ तव्हां अपील पिया करणु चाहियो, तव्हां इलाज जे हवाले सां पिया करणु चाहियो या चाहियो पिया तव्हांजी माली सहायता थिए जीअं तव्हांजो इलाजु हलंदो रहे? इलाज त असांजो इहो ई आहे, किराया ख़र्च उहे त ॿियो त डालां सौ मुफ़्त में कंदा आहिनि, बाक़ी दवाऊं लिखी ॾींदा आहिनि ऐं दवाउनि जो ख़र्चो जुदा आहे। कंहिं महिल ताक़त जूं सुइयूं लिखी ॾींदा आहिनि, हफ़्ते में हिकु दफ़ो 5,000 जी सुई लॻंदी आहे। न बाबा उहे तव्हांजी ॻाल्हि सही न, वरी तव्हां खां वाज़िब तौर ते मां पुछा पियो करणु चाहियां, तव्हां चयो त हिन जो इहो ई आहे इलाजु जेको हले थो कंटिन्यूअसली, ठीकु आहे, इलाज इहो ई हलणु आहे, खपे, डॉक्टर साहिब चयो इलाज इहो इहो ई आहे। हाणे मूंखे सम्झायो तव्हांखे घुरिजे छा, माली सहायता खपे तव्हांखे या इलाज जे हवाले सां उहो तव्हांजी सपोर्ट कनि? असांखे माली सहायता किराया ख़र्च भाड़ा ॾिना वञनि जेके असां पंहिंजा कयूं, बाक़ी डॉक्टर जूं फीयूं वीयूं त न आहिनि न, बाक़ी इहो ख़र्चु आहे असांजो अचण वञण जो। चलो उहो जेकॾहिं तव्हांजो अचण वञण वारो मसइलो हल थो कयो वञे, हीअ जेके तव्हां ॻाल्हि था कयो 4-5 लख रुपया मिटनि माइटनि खां वरिता अथव जिन जो ज़ोर आहे तव्हां ते, उनजो मसइलो हल कीअं थींदो? उनजो मसइलो उहे महिरबानी करे मूंखे जॾहिं ॾिना वञनि, मुंहिंजी मदद कई वञे ख़ुदा वास्ते, उनजे लाइ मां अपील थो कयां म्यूनिसिपल रतो दरे जे चेयरमैन साहिब खे ऐं वाइस चेयरमैन साहिब खे ऐं CMO साहिब खे त इदारे जे तरफ़ां बि कुझु मदद कई वञे, या अदी फरियाद तारपुर खे अपील कई वञे ऐं सियासी अॻुवाणनि खे अपील कई वञे त जीअं मुंहिंजी मदद करे मुंहिंजो कर्ज़ु लाहे थो वञे। इन सिलसिले में जेकॾहिं तव्हांजे सिंध जा हिलाली पुट मदद करणु चाहिनि जेको हुनजे वसार आहे त तव्हांखे कोई एतिराज़ु न हूंदो? ऐं हिन वक़्तु मां मजबूर आहियां, मुंहिंजे लाइ कोई बि जेको मुंहिंजी मदद कंदो उहो मुंहिंजे लाइ जेको आहे त बहितरीनु माण्हू हूंदो, उनजी मां जेको आहे त छो उनखे मां झलींदुमि। हिन वक़्तु मां मजबूर आहियां साईं, मां कर्ज़ी थी वियो आहियां, मूंखे इलाजु कराइणो आहे, मुंहिंजी ज़िंदगी ऐं मौत जो सुवालु आहे, उनजे लाइ मूंखे जेको बि मुंहिंजी मदद कंदो उनजी महिरबानी थींदी, उनजो थोराइतो रहंदुमि। अलाह कंदो उन्हनि जा बचा ऐं पाण आबाद रहंदा, मालिक कंदो उन्हनि सां भलायूं थींदियूं।